ना मां पाण खे बस बस ज़ुल्म असां साईं ना इंसाफ़ी कर पुंदा त जावा त छो असां साईं असां साईं जो ज़ुल्म छो असां जा लाश पे था लुड़न पानी तो कड़े वने ना का 12 फुट पे पानी आ जाता है जालिम कादे रहे जालिम कादे रहे अन्या तई 25 दी थी 12 का 14 फुट पानी पिटो कादे मरी विया अध कलाक में सजा घर पे था करन ये तई असा साइदो जुल्म छो असा साइदी ना इंसाफी कर पुंदा त जावा त छो असा साइदी मजबूत छो न कया विया हींअर 2022 में भी करोड़े रुपया आया आहिनि असांजे ख़ैरपुर नाथन शाह ते केतिरो ख़र्च थियो आहे वरी चवनि था 2 साल अञा टीड़ ते पाणी ईंदो वरी असांखे रुलायो वेंदो असांजे बचड़नि खे छो दरपदर कयो वियो आहे असांजे मासूम बचड़नि खे दरपदर कयो वियो आहे असांजा लाश पे था लुड़नि वरी चो त वरी 2 साल वरी अञा टीड़ ते पाणी ईंदो त वरी असांखे दरपदर कंदा खुदा के रईस की दाल के 12 फुट मथे कद ख़ैरपुर नाथन शाह के चौगद रिगबत दे जेके रिगबत दे वरी असांखे ज़लील कंदा साईं बाज़ार जा बि असांजा केतिरा माण्हू मरी विया वरी 2022 में बि असांजा केतिरा माण्हू मरी विया आहिनि केतिरा बीमार पिया आहिनि केतिरा दरबदर थी विया आहिनि असांखे रुलाए थो